माताऊं ॾिसी वरी ॻाल्हि यादि अचे थी त सिंधी ॿोली बि एतिरी मुंहिंजी वेनती आहे जीअं ॿार ॼाए और जॾहिं खां वठी ॻाल्हाइणु शुरू करे, माताऊं ॻाल्हाईंदियूं आहिनि ॿारनि सां, पर जॾहिं उहो शुरू करे तॾहिं खां वठी असां सिंधी ॻाल्हाइणु शुरू कयूं उन ॿारनि सां। और मुकमल तरह सां बाक़ाइदे सभु घर जा भाती केसिताईं जेसिताईं ॿार खे पढ़ाइणु शुरू करायूं, या तव्हां मुंहिंजे मथां, पंहिंजे मथां, तव्हां परिवार जे मथां, वॾनि जे मथां इहा तव्हां महिरबानी कंदव, माताऊं ऐं पिता बि, छो जो वॾियूं वॾो पढ़ी न आहियूं, पर हिते हिंदुस्तान में रहंदे उहे बि हिंदी सिखियूं, कुझु उहो ॿोलणो थो पवनि, पर असांजा ज़ैफ़ा ऐं मर्द पढ़ियल आहिनि, जंहिंजे करे के ॿार असां हिंदी था ॿोलनि पिया। राम असांजी उहा जड़ क़ाइमु थी वेंदी। 2.5 सालें 3 सालें जॾहिं बि असां ॿार खे शुरू करायूं तेसिताईं असांजो ॻाल्हाइणु सिंधी में ॿार सां रहे, उहा जड़ मज़बूत थी वेंदी। तव्हां ॾिसो इन ॻाल्हि खे प्रैक्टिकल करे, पोइ उहा वञी न सघंदी, पोइ असां हुन सां हिंदी ॻाल्हायूं, छो जो स्कूल में वेंदो उनजे लाइ उते सिंधी कान्हे, न त मोथ सॾिबो जेकॾहिं हिंदी न पढ़ियल हूंदो, त असां पोइ हिंदी में उनखे ट्रेनिंग करायूं। बिलाशक अंग्रेजी में वेह, अंग्रेजी में घर में ॻाल्हायूंसि, इन ॻाल्हि खे हमेशह आदत न बणाए छॾियूं, पर उनखे थोरो मज़बूती वठण लाइ। पर सिंधी ॻाल्हाइणो असांजे जेसिताईं हथ में आहे, पोइ वॾो थी वियो ऐं असांजो वॾनि जो घणो करे जावियो मिले थो, साईं सिंधी में न ॻाल्हाईंदो आहे, भाई काॾों सिखी आयो, ॼाओ त सिंधी जे घर में। केॾो अकुल जो उहो वॾनि जो इहो चवणु आहे, जंहिंमहिल ईअं चई वेंदा आहिनि, हे साईं सिंधी न ॻाल्हाईंदो आहे, इन जे कन में हिंदी कंहिं विधी। राम या ॿार जे लाइ माताऊं वठी ईंदियूं आहिनि, साईं दया करे शैतान थी वियो आहे, भई कहिड़े शैतान जो हिन ॿार खे संग मिलियो जो शैतान थी वियो, पाण खे माउ पीउ ॾिसणी कोन त असांजो छा रहियो आहे। राम माई सदोरो चयसि, सबाझो चयसि, ॿारड़ी खे सबाझी चओ, जेको बि ॿार ॾिंगो फिॾो आहे कुझु, त घर में छड़ो माताऊं पवित्र थी करे सुबुह जो उन ॿार जे मस्तक ते गुरु भॻवान जो ध्यानु करके सचाई सां, माता जेका माता आहे उन ॿार जी, भॻवानु सुमत ॾियोसि, भॻवानु सुमत ॾियोसि, भॻवानु सुमत ॾियोसि। पंहिंजे लाइ बि नामदान सुमतदान घुरो। ऐं टियों अखर बि चवणो थो पए, साईं असांखे हल्दी हलाए, न त हाणे अधु जवाननि खे बि गोॾनि जा सूर पइजी विया आहिनि, जेको वॾा चवंदा हुआ नामदान सुमतदान, और टियों अखर इहो, साईं पंहिंजी हल्दी हलाए, न त वेठे को पोइ कोई कंहिंखे कोन थो पुछे बाबा। श्री राम इहे 3 प्रार्थनाऊं सुबुह जो कयो, ऐं ॿारनि जे मथे ते न्याणी आहे चाहे ॿार आहे, ख़ुशि न थियो त असां MA पढ़ायोसीं, BA पढ़ायोसीं, सहण जी शक्ति ज़री बि कान्हे ॿारनि में, तो MA पढ़ायो त छा थियो, धर्मी पुस्तक पढ़ायोसि। 14 जवाब ॿारनि जो घरनि में इहो मिले थो, हा साईं जे आनो खन मिलियो आहे त इहो, मां जपसा पढ़ंदी आहियां सुखमनी, बाबा जो अर्थ न सम्झंदी त उहो त पाठ थी वियो। कल्याण अंक, गायत्री परिवार जा अन्य धार्मिक पुस्तकूं जी हिस्ट्रियूं पढ़ो, जेके तव्हांजे दिलि खे मज़बूती ॾियनि त असांजा वॾा छा करे विया आहिनि, असांखे छा करिणो आहे। श्री राम ऐं सहण जूं शक्तियूं, उहे स्त्रियूं कीअं थी धर्म पत्नियूं थी वियूं, तव्हां इतिहास न पढ़ंदो तव्हांजे दिलि खे शक्ति कीअं ईंदी। त घर में धार्मिक पुस्तक ॿारनि खे पढ़ायो, उहो त सदाईं अंग्रेजी तालीम पढ़ंदियूं, कोई मना न आहे, पर गॾु धार्मिक तालीम पढ़ायो। ग़रीबियूं कोन थियूं सड़नि पियूं, पढ़ियल ई साड़नि थियूं पाण खे, जेके सहण नथो करणु अचनि। वॾियूं अनपढ़ियल आहियूं, पर सहण केतिरो हुयो, अॼु पढ़ियल आहिनि सहण ज़रो नथो थिए, ओट मोट लॻी पई आहे। न एॾी डिस्किस न, स्त्री पंहिंजे लजा में, कुझु आज्ञा में। श्री राम मर्द बि अहंकार में न रहनि, ज़्याती न कनि। सीता सती सॾिजे त असां बि राम थियूं, सीता त राम खे मिलंदी आहे, राम जो पुटु त दशरथ खे मिलंदो आहे। श्री राम इहो बि बणिजो, पर इहो तंहिं लाइ मां इहा वेनती कई, इन अखरनि खे फैलायो। हे नेता जी तकरीर न आहे बाबा, हे धर्म जा उपदेश आहिनि जेका ईंदे असांजो कल्याण कंदा, इनखे फैलायो, छड़ो पाण ताईं न रखो, घरनि में ॿियनि में बाबा माताऊं इहे ॻाल्हायो, बसि अहिड़ा संकल्प करे वञो। श्री राम।